नाज़िन करोंडी जी दरगाह दाख़िलो सरकार ते सूफियाणी महफ़िल मुनक़द कई वई, जंहिंमें इलाइक़े वासियनि ऐं अक़ीदतमंदनि वॾे अंग में शिरकत कई। उन हवाले सां ॾिसूं था रफ़ीक सोमरो जी ही रिपोर्ट। मौजूद आहियूं दरगाह पीर दादलो सरकार ते, जॾहिं त हर महीने जा हिन महीने बि मां पर सूमर जे हवाले सां सूफियाणी महफ़िल मुनक़द कई वई आहे। ॻाल्हि ॿोल कंदासीं हिते आयल फनकारनि सां ऐं शिरकत कंदड़ माण्हुनि सां, संदनि जो छा चवणु आहे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। ई सरकार दादले साईं जो असां जेकी पुछा गुछा कयूं पिया त 900 साल ताणी पुरानी तारीख़ थी मिले। ही क़दीमी दरगाह आहे। हिन दरगाह में मुक़ाम आहे जिनजो वॾो एरियो आहे ऐं हिन में असांखे जेकी ज़रूरत आहे हिकु बिजलीअ जी, ॿियो कंपाउंड वाल हिन खे अची वञे जीअं हिन में ॿियनि जानवरनि जी अहिड़ी जा ख़ैसियत न थिए। हिते उमेदूं भरे जेको इंसानु बासे थो, करण वारी ज़ात मुंहिंजी ख़ुदा जी आहे। ही दरवेश उन्हनि खे उहे शयूं अता कनि था ऐं तमामु मूंसां हिते चांग बिरादरी, घणे क़दुरु मांझाणी बिरादरीअ जो या ॿियनि क़ौमुनि जो बि घणो तावन आहे। तमामु घणो रूहानियत आहे, वहदानियत आहे, मोहब्बत जो, अमुन जो, आश्ती जो ऐं ख़ुदाई ज़िक्र जो हिते एहतमाम थींदो आहे ऐं दिलनि खे सुरूर मिलंदो आहे। जेके मुर्शिद दादले जी हाज़िरी भरींदा आहिनि ऐं राग बि ॿुधंदा आहिनि। महापौर सूमर मल्हायो वेंदो आहे ऐं नंगर ते चांहि जूं सबीलूं ऐं फ़क़ीर मंज़ूर भट्टी नंगर न्याज़ सॼो कुझु हलंदो आहे ऐं दरगाह दादले साईं ते ॾाढो रंग थींदो आहे हर सूमर जी राति। हर माह में दादले फ़क़ीर दरगाह में तमामु घणी रूहानियत मिलंदी आहे ऐं हिन खां अॻु में दरगाह ते कुझु गवर्नमेंट जो ध्यानु तलबी घटि आहे, जंहिंजे करे कंपाउंड वाल कोन्हे या बिजली कोन्हे या को मुसाफ़िर खानो कोन्हे ऐं ईंदड़ जेके से पांधीअड़ा हिते रूहानियत हासिलु करण लाइ, ज़िक्र फ़िक्र वठण लाइ, सुखा बासण लाइ हिननि खे को अजो वग़ैरह न आहे, इहा बि थियणु घुरिजे। अस्सलाम वालेकुम, या अली मदद हक़ मौजूद। जीअं त मां आहियां अवांजी पंहिंजी सिंगर मिर्क मारवी ऐं साईं दादले सरकार ते मां हर महीने ड्यूटी भरींदी आहियां। जीअं मां पर सूमर ते माण्हू पहिरियों सूमर लॻंदो आहे, असां गुज़ारिश था कयूं त असांजी दरगाह जी पोइ वारी कई वञे। कैमरामैन फारूक भट्टी सां गॾु रफ़ीक सोमरो, मेरा टीवी, करूंडी।